अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरनि जी दुनिया। 21 जुलाई आचर जो ॾींहुं ख़बरनि जी दुनिया प्रोग्राम साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत हबीब लगारी। सभ खां पहिरियां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरनि ते। सिंध मां खंभे गुम थियल केतिरा ई माण्हू अञा ताईं बाज़ियाब थी न सघिया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी तहरीकूं पिणु हलंदड़ आहिनि। सिंध में हिकु पासे जिते पाणी जी खोट ख़िलाफ़ सिंध जा रहवासी सरापा एहतिजाज बणियल आहिनि, उते इंतिज़ामी नाअहली ऐं वाहन जूं खाटियूं न थियण जे करे मुसलसल घारा पवण जो सिलसिलो बि जारी आहे। जिन बि वाहन तोड़े शाखनि में पाणी छॾियो वञे थो, उन्हनि खे घारा पइजी वञनि था। मुसलसल खाटी काग़ज़नि में थींदी रही आहे, पर अमली तौरु के बि क़दम नाहिनि खयां विया, जंहिं करे पाणीअ जिन बि शाखनि वाहन में छॾियो वञे थो, उन्हनि खे घारा पइजी था वञनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान 3 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते अमेरिका पहुतल आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान सिक्योरिटी काफ़िले में वाशिंगटन में सफ़ीर पाकिस्तान जी रिहाइशगाह पाकिस्तान हाउस पहुतो, जिते हूअ पंहिंजे दौरे दौरान रिहाइश इख़्तियार कंदो। जॾहिं त पाकिस्तान हाउस में संसद तहरीक इंसाफ़ जे कारकुननि उन मौक़े ते वज़ीर आज़म सां परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। ट्रंप इंतिज़ामिया इमरान ख़ान जे अमरीकी दौरे खे ॿिन्ही मुल्कनि लाइ लाॻापनि जी बहितरी लाइ अहम क़दम क़रार ॾिनो आहे। ट्रंप इंतिज़ामिया चयो आहे त इमरान ख़ान जो दौरो ताउन खे मुस्तहकम कंदो। डेरा इस्माइल ख़ान में पुलिस चेक पोस्ट ते फायरिंग ऐं इस्पताल ॿाहिरां मुबैना ख़ुदकश हमले में 2 पुलिस अहलकारनि समेत 8 ॼणा मारिजी विया, जॾहिं त 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। दराबुन चेक पोस्ट ते सुबुह जो 8 वॻे दहशतगर्दनि फायरिंग कई, जंहिं में 2 पुलिस अहलकार शहीद थी विया, जॾहिं त लाश इस्पताल मुंतक़िल करण दौरान ख़ुदकश बम धमाको पिणु कयो वियो, जंहिं में 2 पुलिस अहलकारनि समेत 6 ॼणा मारिजी विया, जॾहिं त 15 ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी थींदड़ माण्हुनि में पुलिस अहलकार ऐं ॿारड़ा पिणु शामिल आहिनि, जिन मां अक्सर जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। ख़ैबर पख्तूनख्वा जे क़बैली ज़िलनि में 16 सूबाई सीटनि ते थींदड़ चूंड में 13 तकनि जा नतीजा अची विया आहिनि, जंहिं में तहरीक इंसाफ़ ऐं आज़ाद उमेदवार 5 सीटूं खणी अक्सरियत हासिल करे वरिती आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी नाइब सदर मरियम नवाज़ हिकु भेरो ॿीहर डील वारनि ख़बरनि खे रद्द करे छॾियो आहे। मरियम नवाज़ चयो आहे त दुनिया खे ख़बर आहे इमरान ख़ान सिलेक्टेड आहे, जंहिं जे करे हूअ पाण सां गॾु अस्करी क़यादत खे बि अमेरिका वठी वियो आहे। मरियम नवाज़ वधीक चयो आहे त हितां हुतां मैसेज मिलंदा रहनि था, पर उन ते रद्द अमल ॾियणु हर कंहिंजो इख़्तियार आहे। सखर में गुम थियल 6 नीगरनि जो 2 ॾींहंनि खां पतो न पियो आहे। मक़ामी ऐं नेवी जे टोबनि ज़रिए दरिया में पिणु ॻोल्हा जारी आहे। वारिस परेशान आहिनि। हिकु पासे पाणी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि, त ॿिए पासे वरी वाहन खे बि घारा पइजी रहिया आहिनि। मनहड़ो भरिसां रोहड़ी कैनाल खे घारो पवण सबबि भर पासे जा ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। ख़ानपुर महर भरिसां बम्बली माइनर खे 17 फुट घारो लॻण सबबि फसल पिणु ॿुॾी वियो। सखर बैराज वटां सिंधू दरिया मां वधीक 3 लावारिस लाश हथ कया विया, जंहिं खां पोइ 8 ॾींहंनि में मिलियल लाशनि जो अंगु वधी 12 थी वियो आहे। इस्लाम कोट भरिसां करंट लॻण सबबि ॻोरहारी नारी फ़ौत थी वई। घोसपुर भरिसां BS फीडर में ॿुॾी वियल नीगर जो लाश 2 ॾींहंनि खां पोइ हथ कयो वियो। ॻढ़ी खैरो भरिसां शाख खे पिणु 20 फुट घारो पइजी वियो। पनो आकिल भरिसां 2 भेनरनि खे
कारह इल्ज़ाम में घर निकाली ॾियण जो जरगो। इल्ज़ाम हेठि आयल 2 नौजवाननि ते 12 लाख रुपया ॾंड। कराची जे कुरंगी वारे इलाइक़े में वॾे वज़ीर जे दौरे दौरान हादिसो। मुराद अली शाह टैक्सी कराए ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करायो। हाणे नज़र विझंदासूं तफ़सीली ख़बरनि ते। सिंध मां खंभे गुम थियल केतिरा ई माण्हू अञा ताईं बाज़ियाब थी न सघिया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी तहरीकूं पिणु हलंदड़ आहिनि। वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध पारां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि ऐं नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ हैदराबाद में पिणु एहतिजाजी कैंप करे एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो। हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं थियल एहतिजाज में शिरकत कंदड़नि नाले वारे अदीब ताज जोयो चयो त रियासती इदारनि तरफ़ां क़ौमी कारकुननि, सियासी शऊर रखंदड़नि तोड़े अदीबनि, शाइरनि ऐं शागिर्दनि सां गॾु नौजवाननि खे बिना कंहिं ॾोह जे खंभे गुम कयो वियो आहे। हुननि चयो त खंभे गुम कयलनि जी आज़ादी लाइ 2 सालनि खां जदोजहद हलंदड़ आहे, जंहिं जे नतीजे में कुझु माण्हू बाज़ियाब थी घर पहुता आहिनि, जिन मथां बेबुनियाद ऐं कूड़ा केस हणी ज़ाहिर कयो वियो आहे, जॾहिं त बाक़ी खंभे गुम कयलनि जी ख़बर नाहे ज़िंदा बि आहिनि या नाहिनि। जीअं सिंध तहरीक जे फ़ताह चना चयो त रियासती इदारनि तरफ़ां क़ौमी कारकुननि खे खंभण वारो अमल मज़मत जोॻो आहे। हुन चयो त हिते हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदड़नि खे खंभे आवाज़ बंदि करण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। खंभे गुम कयल समूरे क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। अवामी वर्कर्स पार्टी जी आलिया बख़्शल थल्हो चयो त मुल्क में जंहिं बि क़ौम जे वसीलनि ऐं हक़नि जी ॻाल्हि कई आहे त उनखे कुचलियो वियो आहे। जमहूरी हुकूमत में आमरी हुकूमतनि जिया माण्हुनि खे खंभे गुम कयो पियो वञे। हुन चयो त जेकॾहिं माण्हू मथां हथियार रखी ॻाल्हायो वियो त यकीनन माण्हू उहो ई ॻाल्हाईंदो जेको चवण लाइ चयो वेंदो। हुन चयो त रियासत खे बांग्लादेश जी सूरत में धकु लॻो आहे ऐं हाणे रियासत खे अखि पटणु घुरिजे। वधीक कुचलण सां तहरीकूं वधंदियूं आहिनि। हुननि चयो त खंभे गुम कयल माण्हुनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। समाज सुधारक मुश्ताक मीराणी चयो त क़ौमी ऐं सियासी कारकुननि खे खंभणु ग़लति तोड़े इंसानी हक़नि जी लताड़ वारो अमल आहे। इंसानी हक़नि जी वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान खे घुरिजे त हू सिंध समेत 2 सूबनि जे खंभे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ किरदारु अदा करे। सखर में गुम थियल 6 नीगर 2 ॾींहं गुज़रण बावजूदु हथ अची न सघिया आहिनि। पुलिस मुख़्तलिफ़ थाणनि ज़रिए ॻोल्हा करे रही आहे, जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां मक़ामी तोड़े नेवी जे टोबनि ज़रिए दरिया में नीगरनि जी ॻोल्हा कई पई वञे। कोइंस रोड वारे इलाइक़े जा रहवासी 6 नीगर 2 ॾींहं अॻु शाम जे वक़्तु रांदि खेॾणु विया त घर वापसि न मोटिया। सॼो ॾींहुं नीगरनि जी ॻोल्हा कई वई पर उहे हथ न आया। शाम जे वक़्तु बंदर रोड वारे इलाइक़े में सिंधू दरिया जे किनारे तां नीगरनि जा कपिड़ा ऐं चेपलियूं हथ कयूं वियूं, जेके पाड़ेसरी नीगर जी निशानदही ते मिलियूं। गुम थियल नीगरनि में 10 वरहनि जो मोहम्मद आसिम एहसान, 15 सालनि जो मोहम्मद कासिम हमाद, 11 वरहनि जो एहतिशाम ऐं 12 सालनि जो मोहम्मद यूसुफ शामिल आहिनि। मोहम्मद यूनस शामिल आहिनि। सखर पुलिस ऐं इंतिज़ामिया तरफ़ां अॼु बि गुम थियल 6 नीगरनि जी ॻोल्हा कई पई वञे। दरिया किनारे तां चेपलूं ऐं कपिड़ा हथ अचण बैदि सिंधू दरिया में ॻोल्हा कई पई वञे। मक़ामी टोबनि जी मदद सां राइस कैनाल ऐं खीरथर कैनाल में नीगरनि जी ॻोल्हा जारी आहे। वाक़े खां पोइ शहर में सोग जी लहर छायल आहे। सखर बैराज ते सिंधू दरिया में वधीक 3 लाश हथ कया विया। सखर बैराज वटां सिंधू दरिया मां लाश मिलण जो सिलसिलो अञा ताईं रुकिजी न सघियो आहे। बैराज जे गेट नंबर 15, 34 ऐं 27 वटां वधीक 3 लाश हथ कया विया, जिन जी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस जो चवणु आहे त लाशनि जी हालति इंतिहाई ख़राबु हुजण करे सुञाणप न थी सघी आहे। 8 ॾींहंनि में दरिया मां मिलियल लाशनि जो अंगु 12 थी वियो आहे, जंहिंमें 4 औरतूं बि शामिल आहिनि। सिंध में हिकु पासे जिते पाणी जी खोट ख़िलाफ़ सिंध जा रहवासी सरापा एहतिजाज बणियल आहिनि, उते इंतिज़ामी नाअहली ऐं वाहन जूं खाटियूं न थियण जे करे मुसलसल घारा पवण जो सिलसिलो बि जारी आहे।
जिन बि वाहन तोड़े शाखनि में पाणी छॾियो वञे थो उन्हनि खे घारा पइजी वञनि था। मुसलसल खाटी काग़ज़नि में थींदी रही आहे, पर अमली तौरु के बि क़दम नाहिनि खयां विया, जंहिं करे पाणीअ जिन बि शाखनि वाहन में छॾियो वञे थो उन्हनि खे घारा पइजी था वञनि। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ शहरनि में लॻल घारनि जो ख़बरनि ते सभ खां पहिरियां नज़र विझंदासूं। मनहड़ो भरिसां रोहिड़ी कैनाल खे घारो पवण सबबि 10 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया, जॾहिं त हज़ारे एकड़नि ते बीठल फसल बि ॿुॾी वियो। यूसुफ ॾाहिरी मोरी भरिसां रोहिड़ी कैनाल खे लॻल घारो वधी 250 फुट थी वियो, जंहिंजे नतीजे में हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। घारो पवण जो ॿुधंदे ई भर पासे जे इलाइक़नि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो ऐं वॾे तइदाद में इलाइक़े वासी पहुता। पाणी घरनि ॾांहुं वधण करे ॻोठाणा परेशानी में वकोड़जी विया, जॾहिं त घारे सबबि 10 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। ॿिए पासे ख़ानपुर महर भरिसां बम्बली माइनर खे 70 फुट घारो पवण सबबि हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पिणु ॿुॾी विया। पाणी तेज़ी सां भर पासे जे ॻोठनि ॾांहुं वधी रहियो आहे। बम्बली माइनर खे RD 38 वटां 70 फुट घारो पियो, जंहिंजे नतीजे में 100 एकड़नि ते बीठल फुटियण सूधो ॿियो फसल पिणु पाणी हेठि अची वियो। वक़्त सिर ॼाण मिलण बावजूदि आबपाशी अमलदार न पहुता। इलाइक़े वासी पंहिंजे मदद पाण तहत घारा ॿधण में रुधल हुआ। फरीदाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी खोट बरक़रार आहे। धामरावाह, बशारत शाख, सैदपुर शाख ऐं माडू शाख में पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ पुछड़ी जे आबादगारनि मोहम्मद अयूब डेरो, उमेद अली चांडियो, ज़ुल्फ़कार कलोड़ो, सिकंदर डेरो, बरकत चांडियो, नियाज़ चांडियो, मोहम्मद ख़ान डेरो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मिठड़ाऊ कैनाल जी सब डिवीज़न नवकोट जे सुपर शाह खे गुज़िरियल 5 महीननि खां वठी पाणी नाहे मिलियो, जंहिं ख़िलाफ़ आबादगारनि टाल्ही शहर में इनामुल्ला, सूफ़ी आराई, अकमल आराई, अरबाब टेगड़ी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। बदीन ज़िलो बचायो तहरीक जो अहम इजलास बदीन में थियो, जंहिं में मीर ग़ुलाम रसूल टालपुर, ख़लील भुरगड़ी, ख़ुदा रिनो शाह, अज़ीज़ डेरो, अमीर आज़ाद पहवर ऐं ॿिनि शिरकत कई, जॾहिं त शिरकत कंदड़नि मुतालबो कयो त बदीन ज़िले में वाटर एमरजेंसी लागू कई वञे। राजू खानाणी में पिणु पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाजी धरणो हणियो। खीमा खोड़े एहतिजाज कयो वियो, जॾहिं त एहतिजाज जी अॻुवाणी मीर आशिक टालपुर, हनीफ़ निज़ामाणी, मीर अब्दुल्ला टालपुर, दानिश ऐं ॿिया करे रहिया हुआ। इस्लाम कोट भरिसां करंट लॻण सबबि नारी फ़ौत थी वई। 35 सालनि जी ओमी ज़ाल चंदो सुटियल घर अंदरि रखियल पाणी जी मोटर मां करंट लॻण सबबि फ़ौत थी वई। गोसपुर भरिसां BS फीडर में ॿुॾी वियल नींगर जो लाश 2 ॾींहंनि खां पोइ हथ आयो आहे। ॻोठ ख़ैर मोहम्मद नसीराणी भरिसां 2 ॾींहं अॻु BS फीडर में वेझण दौरान 10 वरियनि जो नीगर मोहम्मद क़ासिम ओगाही ॿुॾी वियो हो, जंहिंजो लाश ॻोठ मारख भयो भरिसां हथ कयो वियो। पनो आकिल भरिसां PTA अॻुवाण जी सरपंची में थियल जरगे दौरान जहान ख़ानी फ़ैसिलो कयो वियो। जरगे में घर निकाले ॾिनल 2 भेनरनि सां कारह जो इल्ज़ाम मढ़ी 2 नौजवाननि ते 12 लख रुपया ॾंड विधो वियो। जरगे में नारियुनि जो मौक़िफ़ न ॿुधो वियो ऐं साणनि थियल ज़्यादती जे अज़ाले लाइ कुझु बि न ॿुधायो वियो। ॾंड जी रक़म शादीशुदा नारी जे मुड़ुस ऐं ॿी नारी जे वालिद खे ॾिनी वेंदी। ॻोठ हाजी ख़ान चाचोड़ में कुझु ॾींहं अॻु जुमन मीर बहर तरफ़ां पंहिंजी घरवारी ऐं साली ते चाचड़ बिरादरी जे 2 नौजवाननि सां कारह जो इल्ज़ाम मढ़ियो वियो हो। जवाबदार रहमत ऐं असगर चाचड़ सां कारह जी तोहमत मड़े ज़ाल ऐं साली खे घर निकाली ॾेई छॾी हुई। ज़रियनि जो चवणु आहे त PTA अॻुवाण पप्पू ख़ान चाचड़ जी सरपंची में कारह मामले जो जरगो थियो, जंहिंमें धुरियुनि जा मौक़िफ़ ॿुधण बाद फ़तवा जारी कई वई ऐं नौजवाननि ते नारियुनि सां कारह जो इल्ज़ाम साबित थियण जी दावा कंदे
मथनि ॾंड रखियो वियो। जवाबदार धुर ते 12,50,000 रुपया ॾंड मढ़ियो वियो, जिन मां 2 लाख रुपया मौक़े ते ई जुमन मीरबहर खे अदा कया विया, जंहिं कारह जो इल्ज़ाम मढ़ी ज़ाल ऐं सालीअ खे घरां कढी छॾियो हो। जॾहिं त फ़तवा में इहो बि ॿुधायो वियो त मजमूई तौर ते मड़ियल ॾंड जी रक़म मां अधु हिसो शादीशुदा नारी जे मुड़ुस ऐं ॿी नारी जे वारसनि खे ॾिनो वेंदो। राबितो करण ते तहरीक इंसाफ़ जे अॻवान पप्पू ख़ान चाचड़ जरगे जी तस्दीक़ कई ऐं चयो त संसद फ़तवा जारी थियण खां पोइ धोरियूं खीर खंड थी वियूं आहिनि। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था हिकिड़ो मज़मून, जेको मज़मून लिखियो आहे अमीर अबड़ो ऐं हिन मज़मून जो उनवान आहे खाना बदोश जी आज़ादी। सिंध में औरत खे उभरणु छो नथो ॾिनो वञे, इन सुवाल जो एतिरो सवलो जवाबु कोन्हे जेतिरो अख़बारनि में लिखियो वञे थो, ऐं न ई इन सुवाल जो एतिरो सवलो जवाबु आहे जेतिरो सियासी जलसनि में सियासी अॻवान तक़रीर कंदे आवाम खां वोट हासिल करण जे लाइ क़ौमियत जा इस्तेमालु कंदा आहिनि। औरत जो उभरणु हिन देश जी मईशत, हिन देश जे आजबे, हिन देश जे पोइते पियल पीढ़ियल तबिके जो जियदान आहे। जेकॾहिं सिंध जी औरत समाज मुआशी तरक़ी में किरदारु अदा न कयो त उहो समाज जेको अॻे ई ॾेवालपणे जो शिकार रहियो आहे, जाहिलियत जे दौर में धिकजी वेंदो। गुज़िरियल 5-6 ॾहाकनि खां कॾहिं खां ख़ैरुनिसा जाफ़री, नूरुल हुदा शाह, तनवीर जुणेजो, महताब महबूब, अतिया दाऊद, रुबीना अबड़ो, सुल्ताना सिद्दीकी, नाहिद शाह, अनीता शाह, नफ़ीसा शाह ऐं उन्हनि जहिड़ियूं कई औरतूं सिंधी समाज में अनेक मसइलनि खे खणियो उन्हनि जे बारे में आवाज़ उथारनि थियूं। उते अहिड़नि आज़ाद इदारनि जी बि ज़रूरत हुई जेके उन्हनि मसइलनि खे प्लेटफार्म मुहैया कनि ऐं इंसानी आज़ादी लाइ कलम खणंदड़ अहिड़ियुनि तख़लीकारनि खे पल ॾियनि जेका संदन वीचारनि खे अॻिते वधाए। मुंहिंजे ख़्याल में त पाकिस्तान में वुमेन एक्शन फोरम जहिड़नि इदारनि कुझु गंभीर मसइलनि खे उभारे आवाज़ पियो उथारियो, पर उहा हिकु मुल्की तनज़ीम हुई। सिंध ताईं बि हुननि जो हिकु अज़ीम किरदारु हो, पर खाना बदोश जंहिं जिदत सां अहिड़ो प्लेटफार्म पैदा कयो हो जो उहो हाल लंडन जी हाइड पार्क जियां हर कंहिंजे आवाज़ जी स्टेज बणिजी वियो हो, उहो खाना बदोश अॼु मुश्किलात मां पियो गुज़रे। हक़ ते हलण वारा इदारा मुश्किलात मां गुज़रंदा आहिनि, उन्हनि ते अहिड़ियूं कुहाड़ियूं खजंदियूं रहंदियूं आहिनि, पर जंहिं समाज में हक़ जी जदोजहद करण वारा मीडिया खे बि ख़रीद करे हक़ जो मुंहुं मोड़े छॾींदा आहिनि, उन समाज में सिर्फ़ु मौत जी परवाह न कंदड़ बहादुर इंसान जी ज़रूरत हूंदी आहे। मूंखे सम्झ में नथो अचे जॾहिं को इंसानु कंहिं बि फ़िक्री मसइले खे ज़ाती मसइलो बणाए छॾींदो आहे, उहो इंसानु हूंदो ई अनापरस्त ऐं मग़रूर आहे जो खेसि पंहिंजे नफ़्स खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र न ईंदो आहे ऐं हूअ समूरी उमिरि सिर्फ़ु पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करण लाइ खरियल खीर वांगुरु ज़ाया करे छॾींदो आहे। आख़िर में जॾहिं संसि उमिरि पूरी थियण वारी हूंदी आहे तॾहिं सिर्फ़ु पाण खे तस्कीन ॾियण लाइ अनापरस्ती जो झंडो खणी शहर जी शाहराह ते बीही अवाम खे ॾेखारींदो आहे त संसि जीत थी वई आहे। अहिड़े इंसान खे अवाम जे अहज जो को बि फ़िक्र न हूंदो आहे ऐं हूअ पाण खे ज़मीन आसमान खां बि ऊचो सम्झंदो आहे, जंहिंखे झुकियल वण ऐं तस्बीह कंदड़ रूह आराम सां पंहिंजे ग़ैर शऊर जे आईने मां आराम सां ॾिसी सघंदा आहिनि। हैदराबाद जहिड़े शहर में खाना बदोश जो पैदा थियणु ऐं अहिड़े तख़लीक़ी कम खे ॾींहुं राति वक़्तु ॾियणु ख़ुदि तारीख़ जी अहिड़ी कड़ी आहे जेका ख़ुदि शिकस्त खाधल रूहनि खे झंझोड़ींदी। उन्हीअ जदोजहद जो अलम इरफाना मलाह ऐं अमर सिंधू जे हथ में आहे, जॾहिं त कई साञाह वंदियूं ॿियूं तख़लीकार औरतूं बि उन सां गॾु आहिनि। अदब ऐं इंसानी हक़नि जे मैदान में हिते कई मेड़ाका सॾाया वञनि था जेके फेसबुक जे ज़रिए दुनिया जी कुंड कुड़छ में असां जहिड़ा माण्हू बि कॾहिं कॾहिं ॾिसंदा रहनि था। ख़ासि तौर ते शेख अयाज़ ते हर साल मेलो मचाइणु हिकु साराह जोॻो अमल आहे। जेके धुरियूं उन खे बंदि कराइण जी कोशिश में ॾींहुं राति मसरूफ़ आहिनि, उन्हनि जे लाइ अर्ज़ु आहे त वक़्तु घटि आहे, को नतीजो ॾींदड़ कम वञी कनि। उन्हनि जे लाइ इहो पिणु अर्ज़ु आहे त हूअ तारीख़ ते नज़र डोड़ाइनि
छा बंदिश पियल किताब माण्हुनि ताईं न पहुचंदा आहिनि? छा बंदिश पियल फिल्मूं वरी ब्लैक ते गोदामनि में कोन हलायूं वेंदियूं आहिनि? छा जेल मोकिलियल अज़ीम रहनुमाउनि जा आवाज़ संदन चाहींदड़नि ताईं न पहुचंदा आहिनि? मां किन ख़ासि शख़्सियतनि जा नाला खणी उन इज़हार जी आज़ादी जे फ़लसफ़े खे कूज़े में बंदि करणु नथो चाहियां, पर सिर्फ़ु उहो अर्ज़ु रखणु चाहियां थो त खाना बदोश जहिड़नि इदारनि लाइ असांजे माण्हुनि खे राह हमवार करणु घुरिजे, बल्कि अहिड़ा ॿिया बि कई इदारा खोलणु घुरिजनि जीअं आवाम ताईं संदन मसइलनि जे उपटार थी सघे। ॾुखियो आहे त हुकूमत वक़्तु जेको आवाम जे टैक्स जो पैसो आहे उहो उन्ही जे हक़दार ताईं पहुचाइजे। उहो ॼण त पाकिस्तान में हिकु मौजूदो थो लॻे। मज़हबी जमायतूं ऐं आजपो चाहींदड़ जमायतूं हिक ॿिए सां नज़रनि जी आड़ में विढ़ी रहियूं आहिनि, जॾहिं त इज़हार जी आज़ादी ॿिन्ही वक़्तु हिकु जेतिरी आहे ऐं हिकु जेतिरी हुजणु घुरिजे। औरतुनि जे हवाले सां जेको मौक़िफ़ रखी खेनि मज़हबी जमायतूं ॾुखोईंदियूं रहियूं आहिनि, उहो ख़ुदि बि मज़हबी नज़रनि जे ख़िलाफ़ु आहे। उहो बसि खेनि पंहिंजी इक़्तिदारी हैसियत रखण लाइ काफ़ी हो, पर खाना बदोश जे मामले में त ईअं लॻे थो त उहो पिणु साबित थियणु लॻो आहे त औरतुनि जे अॻियां अचण वारी जुरत खे ख़तमु करणु त आजबो चाहींदड़ धुरियुनि जो बि शेवो आहे। जॾहिं कोई पंहिंजो मौक़िफ़ पेश करे थो त उन मौक़िफ़ खे जाइ ॾियणु हर उन इदारे जो फ़र्ज़ु आहे जेको इज़हार जी आज़ादी जी दावा करे थो। उन करे जेकॾहिं धुरियूं आजपे जूं अलम बरदार आहिनि त खेनि अहिड़ा मुज़ाकरा कराइणु घुरिजनि जिन जे करे संदन विच में इख़्तिलाफ़ वधी वण थी विया आहिनि। पर उहा रिवायत सिंध त छा हिते यूरोप में बि हाणे ॼण त ख़तमु थींदी पई वञे। एतदाल पसंदी जी ॻाल्हि करणु सवली आहे, पर एतदाल पसंदी ते क़ाइमु रहणु ॾुखियो कमु आहे। इन लाइ पहिरीं पंहिंजे नफ़्स खे मारणो पवे थो। जेकॾहिं खाना बदोश जी शोहरत खे के धुरियूं बर्दाश्त नथे करे सघियूं त खेनि घुरिजंदो हो त हूअ अहिड़ो इदारो जोड़े ॾेखारीनि हा जेको खाना बदोश जियां माण्हुनि खे फ़िक्र जो प्लेटफार्म मुहैया करे हा। पर उन जे उबतड़ हुननि खाना बदोश ते हमिलो कयो, जंहिं ॻाल्हि खाना बदोश जी शोहरत खे अञा वधीक वसत ॾेई छॾी आहे ऐं संदन शोहरत खे साबित पिणु करे छॾियो आहे। सिंध जे सक़ाफ़त वारे खाते सां खाना बदोश जी कहिड़ी ॻाल्हि ॿोल थियल हुई उन जी मूंखे ॼाण नाहे ऐं न ई इन जे बारे में को तबसरो करे सघिजे थो। पर इहो ज़रूरी आहे त जीअं का सरकारी लाइब्रेरी अवाम जे किताबनि पढ़ण लाइ हूंदी आहे, अहिड़ी तरह ई को हाल वग़ैरह अवाम जे हाल अहवाल लाइ सक़ाफ़त खातो किराए ते या मुफ़्त में कंहिं बि ख़ानगी तनज़ीम खे ॾेई सघे थो। पर छा हुकूमत इन ॻाल्हि ते ग़ौर कंदी आहे त मुल्क में कहिड़ी शइ जी अशद ज़रूरत आहे जो उन मनसूबे तरफ़ पैसो लॻाइजे? जेके दोस्त हुकूमतनि में पहुचनि था पोइ आहिस्ते आहिस्ते दोस्तियूं मल्हाइण लाइ पंहिंजा मक़सद हासिल कनि था। जेकॾहिं हुकूमत जी दौलत ते उते पहुतल वज़ीरनि या सेक्रेटरियुनि जो हक़ फ़क़्तु संदन दोस्तनि जो ई आहे त पोइ उन क़ौम मां कॾहिं बि इंसानी हक़नि जी लताड़ ख़तमु न थींदी। जेकॾहिं कंहिं जॻह ते कंहिं न्याणी सां ज़ोरी थिए थी त उते खाना बदोश जूं औरतूं पहुची खाइनि संदन ॾुखनि बाबति हाल अहवाल कनि थियूं ऐं जेकॾहिं ज़ोरावरी उन हद ताईं शदीद आहे त पोइ शहरनि में एतिजाज पिणु मुनक़िद कनि थियूं। उहो एतिजाज यकीनन सिंध जी हुकूमत में मौजूदु पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ बि थी सघे थो ऐं केतिरा ई अहिड़ा एतिजाज थिया हूंदा, पर उनजो इहो मतिलबु नाहे त हुकूमत संदन आवाज़ ते ध्यानु ॾियण बदिरां संदन इज़हार जी आज़ादी जो हक़ ई खसे छॾे। उहो मिज़ाज फ़िरौन खां रिवायत रखे थो जो हूअ चवंदो हो त मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको बि बीहंदो उन खे लटकायो वेंदो। उन जे नतीजे में खेसि अलाह ताला इबरत जो नमूनो करे रखियो। सिंध में हिन वक़्तु उन फ़िरौन जो ज़िंदा मिसाल आसिफ़ ज़रदारी आहे, जंहिं अहिड़नि माण्हुनि खे दीवार जे पोयां धिके छॾियो जेके संदसि चोरी या वरी संदसि सिंध जी हड़प कयल दौलत खे ॿाहिरि रवानो करण जी शाहियुनि खे वाइखो करे रहिया हुआ। उन खां सवाइ बेनज़ीर जे क़त्ल जे शाहिदनि जे बारे में त ॻाल्हि बि नथी करे सघिजे, जो पीपल्स पार्टी जो आवाम सम्झे थो त उहो ई संदन बेनज़ीर खां पोइ रखवालो आहे। किथे खाना बदोश बि आसिफ़ ज़रदारी जी फ़िरौन जो शिकार त न पई थिए। हीउ मज़मून हो अमीर अबड़ो जो, जंहिंजो उनवान हो
खाना बदोश जी आज़ादी। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था हैड पार्क मां हिकिड़ो ख़त जेको लिखियो आहे ख़ैरपुर मीरस मां ॾातर ॾिने अबू पोटे, जंहिंजो उनवान आहे प्राइमरी तालीम जी मज़बूती लाइ हुकूमत खे क़दम खणणु घुरिजनि। प्राइमरी जी तालीम खे हथी वठाइण लाइ असां सभिनी सां गॾु हुकूमती धुरियुनि खे बि सोचण जी ज़रूरत आहे, छो त चयो वेंदो आहे त बुनियादी असल शइ आहे प्राइमरी स्कूल में सरासरी तरह ॿारनि जो तइदादु 50 खां 60 ॿार हुजे थो ऐं पढ़ाइण वारो उस्तादु हिकु आहे। उहो उस्तादु सुबुह सां ॿारनि जी हाज़िरी भरण में पूरो हुजे थो ऐं उन सां गॾोगॾु पहिरें दर्जे खां वठी 5 दर्जे ताईं सभिनी ॿारनि खे सबक़ु ॾिए थो। उन जी भेट में वरी हाई स्कूल या मिडल स्कूल में घणा उस्ताद मुक़ररु आहिनि ऐं हर हिकु उस्तादु पंहिंजो सब्जेक्ट पढ़ाए थो। उन जी भेट में प्राइमरी उस्ताद जे मथे ते सभिनी दर्जनि जे ॿारनि जो भार आहे। उन सां प्राइमरी उस्ताद उहा कारकर्दगी नथो ॾेखारे सघे ऐं अगरि उस्ताद खे को कमु कार थी पवे थो त उन जी मोकल करण सां स्कूल बंदि थियो वञे। उन लाइ असांजी हुकूमत खे गुज़ारिश आहे त प्राइमरी स्कूलनि में बि हाई स्कूलनि वारो निज़ाम ॾिनो वञे ऐं उस्तादनि जो तइदादु वधायो वञे त घटि में घटि हिकु उस्तादु 2 सब्जेक्ट पढ़ाए ऐं कंहिं हिकु उस्ताद जी मोकल करण सां स्कूल बि बंदि थियण खां बची पवे। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था कुझु ॾाहनि जा कोल। जंहिं माण्हू वटि हौसलो हूंदो आहे उन लाइ का बि मंज़िल ॾुखी ऐं दूर नथी थी सघे। बुलंदियूं हमेशह उन्हनि खे मिलंदियूं आहिनि जेके उन्हनि सां प्यार करण सां गॾु उन्हनि ॾांहुं सफ़र बि कंदा आहिनि। आऊं तूफ़ाननि खां नथो डिॼां ऐं न ई मूंखे खाइण शिकायत आहे, छो त उन्हनि मूंखे उहो सेखारियो आहे त ॿेड़ा कीअं हलाइबा आहिनि। तकलीफ़ुनि खां न घबरायो, छो त तकलीफ़ूं इंसान खे सोचण ते मजबूर कंदियूं आहिनि। सोचण सां माण्हू ॾाहो थींदो आहे ऐं ॾाहप माण्हू खे जीअण जे लाइक़ु बणाईंदी आहे। अचो त शऊर जी ॿेड़ी में सवार थी हिन समुंड जहिड़े संसार जी सैर लाइ निकिरूं जिते सम्झ नाले को ॿेट चवनि था, जिते आला ज़र्फ़ ऐं दाइमी ख़ुशी जा गुल टिड़नि था। दिलि घुरे दोस्त जी आमद डिघी बारिश खां पोइ सिज जी ख़ूबसूरत तिड़के जियां हुजे थी। हिकु इंसान खे खुलियल दिमाग़ ज़रूरु हुअणु घुरिजे पर ख़ाली दिमाग़ न। कंहिं कम दौरान हर सूरत में उन जे बहितर नतीजे जी अॻकथी करण बदिरां इहो सोचणु घुरिजे त हर मुमकिन हद ताईं कोशिशि कबी। नाकामियुनि खे लिकाइण बदिरां उन्हनि मां सिखणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे अॼु खे संभाले नथा सघो त सुभाणे तव्हांजो कॾहिं बि नथो थी सघे। उन लाइ पंहिंजो अॼु माणियो ऐं फतह हासिलु करियो। माण्हू तव्हांखे पंहिंजो दोस्त महसूसु कनि, तव्हां ते एतबार कनि ऐं तव्हांजे परपुठ तव्हांजे हक़ में ॻाल्हाइनि, इन खां वॾी ॿी का बि फतह नथी थी सघे। माण्हुनि जे ख़्याल उन्हनि जे अमलनि मां परखे सघिजनि था। माण्हुनि जा ख़्याल उन्हनि जे अमलनि मां परखे सघिजनि था। अमल खां सवाइ सखड़ियुनि ख़्वाहिशनि हवाले थी वियल ज़िंदगी जो ज़ाइक़ो खटे सूफ़ जहिड़ो हूंदो आहे। पंहिंजूं नज़रूं झुकाए न हलो, सदाईं कंध खणी हलो त जीअं साम्हूं ईंदड़ ज़िंदगी जो चहिरो साफ़ ॾिसी सघो। नंढा मनसूबा न ठाहियो, छाकाणि त उन्हनि में का बि कशिश न हूंदी आहे, न ई उहे माण्हू जो रत गरमाईंदा आहिनि। वॾा ख़्वाब ॾिसो, वॾा मनसूबा ठाहियो ऐं पोइ उन्हनि लाइ मुसलसल महिनत करियो। उमेद जी आजियां कजे, ख़ौफ़ सां मुक़ाबिलो कजे ऐं बदतरी जो अंदेशो रखे उन सां मुक़ाबले लाइ तयारी कजे। ज़िंदगी सां मुहबत कजे। थोराई जी सूरत में असां ॾांहुं दुश्मन वेझो अचे थो, असीं टिड़ी पखड़ी वञूं था। दुश्मन साही खाए थो त असां उन जे कमज़ोर हिसे ते हमिलो कयूं था ऐं आहिस्ते आहिस्ते दुश्मन जो ख़ात्मो करियूं था। ही हुया ॾाहनि जा कोल।
प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था तारीख़ जे वर्कनि मां चूंड लिखणी, जेका असां अव्हां लाइ चूंड कई आहे सिंधियाना इनसाइक्लोपीडिया मां, जंहिंजो उनवान आहे सिंधू माथिरी वारनि जूं ईजादूं। सिंधू माथिरी जी 5000 पुराणी सभ्यता में जिते शहरी रथाबंदी, घरनि जी अॾावत, पाणी जे निकाल, मुख़्तलिफ़ हुनरनि ऐं फ़ननि बाबति आसार क़दीमा जे माहिरनि घणो लिखियो आहे, उते इहा ॻाल्हि बि मालूम थियणु घुरिजे त क़दीम सिंध जे माण्हुनि कहिड़ियूं नयूं शयूं ॻोल्हे हथ कयूं या पाण ईजाद कयूं। उन ॾस में अभ्यास करण साण हेठियुनि शयुनि जो ॾस मिले थो। बटण या बीड़ा। कपिड़नि, थेलनि ऐं ॿिनि शयुनि में बीड़ा या बटण लॻाया वेंदा आहिनि, जिन जो हिकु अमली कारज हूंदो आहे त उहे कंहिं खुलियल मुंहं खे बंदि करण या ख़ूबसूरती लाइ हया वेंदा आहिनि। माहिरनि जो ख़्यालु आहे त 2000 काफ़ मीम में सिंध जे माण्हुनि बटणनि जो इस्तेमालु शुरू कयो, जेके कोडनि ऐं मोतियनि मां ठाहिया वेंदा हुआ। उन्हनि बटणनि में मुख़्तलिफ़ जामेट्री वारियूं शिकिलियूं, गोल, चोरस, मुस्ततील मिलनि थियूं। हिननि बटणनि जे विचां सुराख़ ठहियलु आहे, जंहिंमां धाॻो लंघाए कपिड़े वग़ैरह ते उन्हनि खे टांके सघिबो आहे। आइन मैकेनल नाले माहिर जो चवणु आहे त उहा बटण जे पुराणे में पुराणी मौजूदगी मोहन जे दड़े मां साबित थिए थी। रूलर या फुटपट्टी। सिंधू माथिरी जा माण्हू वक़्त, डेघ ऐं हजम मापण में पिणु अॻभरा रहिया आहिनि। हिकु आसार क़दीमा जे माहिर खे मेसोपोटेमिया मां 2650 क़बल मसीह जे हिकु टामे जी पटी मिली हुई, जंहिंखे हुन माप जी पटी सॾियो हो। सिंधू तहज़ीब मां आज जूं ठहियल माप करण जूं पटियूं लधियूं आहिनि, जेके 1500 क़बल मसीह खां अॻु जूं आहिनि। अलबत लोथल मां 2400 क़बल मसीह में हिकु रूलर पिणु मिलियो हो, जेको 2 मिलीमीटरनि खां थोरो घटि हो। मोहन जे दड़े मां लधल माप पटी इंचनि जे एकन में विरहायल आहे, जंहिंमें ॾहाई जे हिसाब सां वधीक विरासत थियल आहे, जंहिंमें नंढे में नंढो एको इंच जो हिसो आहे। अॾावत में इस्तेमालु थियल सिरनि में बि माप जो हिसाब किताब अहिड़ी रीति पूरो आहे। ॾाकण वारा खूह। मोहन जे दड़े ऐं लोथल में ॾाकणियुनि वारा अहिड़ा खूह ऐं पाणी जा तलाउ मिलनि था, जहिड़ा दुनिया में ॿियो किथे बि कोन्हनि। बाद में भारत जे ॿोधी ऐं चीन धर्म वारनि अहिड़ा साॻिया ॾाकणनि वारा खूह ठाहिराया, जिन जी धर्मी अहमियत हुई। ॾंदनि जी खोटाई, सफ़ाई ऐं भराई लाइ ड्रिल जे ईजाद सभ खां अवल सिंधू तहज़ीब जे महरगढ़ माॻ 7000 साल अॻिते साबित थिए थी, जितां माण्हुनि जा अहिड़ा ढांचा मिलिया आहिनि जिन जे ॾंदनि में खोटाई थियल आहे ऐं ॾंद या ॾाठ में 2.5 मिलीमीटर गहरो सुराख़ थियल आहे, जेको ज़रूरु कंहिं अहिड़े औज़ार सां थियो हूंदो जहिड़ो बटणनि ऐं मोतियनि में सुराख़ करण लाइ कमु आंदो हूंदाऊं। कमानी वारी ड्रिल या सिराही जो महर गढ़ में इस्तेमालु 5 खां 4000 क़बल मसीह में साबित थिए थो। अहिड़ियूं सिराहियूं बाद में सिंधू माथिरी जे ॿियनि हंधनि तां बि लधियूं आहिनि। बचाव बंद। दुनिया में सभ खां आगाटा बचाव बंद या मसनूई पिश्ता सिंधूअ ते 5000 साल अॻु सिंधू सभ्यता जे ठहियल मिलनि था, जंहिंजो दारो मदार ज़राइत ते हो। उन खां पोइ 3000 साल अॻु मिस्र में पिणु अहिड़ा बचाव बंद मिलिया आहिनि। मेसोपोटेमिया ऐं चीन में बि उहे मिलनि था। माहिरनि जो चवणु आहे त क़दीम तहज़ीबनि में उन्हनि जो मिलणु साबित करे थो त उन्हनि जो इंतिज़ाम बाक़ाइदे कंहिं तरीक़ेकार मूजिबि इख़्तियारियुनि तरफ़ां कयो वियो हूंदो ऐं उन्हनि लाइ इंजीनियरिंग जी ॼाण बेहदि ज़रूरी हूंदी आहे। उन लिहाज़ खां उन साइंस जो बुनियाद बि सिंधू माथिरी में पियल थो भांइजे। हर जानवरनि ज़रिए हर हलाइण जो आगाटे में आगाटो लधल ओञाण सिंधू माथिरी मां मिलियो आहे। लिखण जो हुनर। सिंधू तहज़ीब दुनिया जे उन्हनि आगाटियुनि तहज़ीबनि मां आहे जंहिं लिखण जो या तहरीर जो फ़न ईजाद कयो ऐं बाक़ाइदे
रस्मुल ख़त जोड़े लिखण जी इब्तिदा कई। उन मां ज़ाहिर थिए थो त हिन कातिब या ख़ुशख़ती कंदड़ पिण हूंदा जेके उन फ़न में महारत रखंदा हूंदा। जहाज़रानी मेसोपोटेमिया जे दौर दराज़ जे ॾुराहनि बंदरगाहनि ताईं सिंधु माथिरी जे वापारी विथन जो वञणु ऐं सामुंडी सफ़र साबित करे थो त हितां जा माण्हू जहाज़रानी जा बि आगाटा मौजूदु हुआ। सिंधु तहज़ीब जे मुख्य शहरनि मोहन जे दड़े ऐं हड़पा जी प्लानिंग ऐं अॾावत, पाणी जो नेकाल, घरनि में हवा जो रुख, हिकु माड़ या ॿ माड़ जायूं, टाउन प्लानिंग ऐं सिविल इंजीनियरिंग जा मिसाल आहिनि। हुनरमंदनि जा हुनर ऐं फ़नकारनि जा फ़न संदन तख़लीक़ी सलाहियतनि जा अमीन आहिनि, जिन लाइ सिंधु लोक पंहिंजे ज़हनी सलाहियतनि ऐं ॾात जो इस्तेमालु करे दुनिया जे सभ खां आगाटनि सुधरियल लोकनि में शामिल थिया। हीउ मज़मून असां अव्हां लाइ पेश कयो तारीख़ जे वर्कनि मां। इहा लिखणी असां चूंड कई हुई सिंधियाना इनसाइक्लोपीडिया मां, जंहिंजो उनवान हो सिंधु माथिरी वारनि जूं ईजादूं। प्रोग्राम में हाणे शामिल करियूं था किताब जो तारुफ़। मार्केट में नओं आयल किताब नौजवान शाइर ऐं लेखक वाहिद कांधड़ो जो आहे, जंहिंजो उनवान आहे उजरा माण्हू। इल्सा पब्लिकेशन पारां छपायल हिन किताब में मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जा ख़ाका ॾिना विया आहिनि, जिन में बिलावली तहरीक जो सरवाण मखदूम बिलावल, सैयद इमदाद मोहम्मद शाह, शेख अयाज़, चाचो हफ़ीज़ कुरैशी, सुबो ज्ञानचंदाणी, कामरेड ताज मोहम्मद अबड़ो, डॉक्टर नबी बख्श बलोच, नियाज़ हुमायूनी, हमीद सिंधी, ख़ाकी जोयो, सरकश सिंधी, अयूब उमराणी, ग़ुलाम नबी गुल, अब्दुल क़यूम साहिब, जबार किहर, पारिस हमीद, जबार तासीर, शाहन बाडाही, हुसैन सारियो, अली रज़ा सेहतो, साफ़ी शान ॾहर ऐं ॿिनि जी शख़्सियतनि बाबति ख़ाका ॾिना विया आहिनि। त हिन किताब मां अव्हां जी ख़िदमत में हिकिड़ो मज़मून शामिल कयूं था, जीअं तव्हांखे हिन किताब जे नसर जी ख़ूबसूरती जो अंदाज़ो बि थी सघे। हिन मज़मून जो उनवान आहे आख़िरी शाम जो मुसाफ़िर ग़ुलाम नबी गुल। हुन ज़िंदगी जो आख़िरी ऐं एकवीहों किताब आख़िरी शाम लिखी दोस्तनि सां कचहरी कंदे चयो हो त हीअ ज़िंदगी जी आख़िरी शाम आहे, शायदि पाण कॾहिं न मिलूं। उनखां पोइ बि दोस्तनि सां हिन केतिरियूं कचहरियूं कंदे शामूं गुज़ारियूं, पर हुनखे जंहिं शाम जो इंतज़ारु हो उहा नेठि 16 नवंबर 2016 ते संस साह वठी वई। ईअं शेख अयाज़, उस्ताद बुख़ारी ऐं ताजिल बेवस खां पोइ घणा तख़लीक़ी किताब ॾींदड़ शाइर ग़ुलाम नबी गुल असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। हुन जे मौत जी ख़बर ॿुधण खां पोइ जॾहिं आलियुनि नेणनि सां शाइरी ऐं शख़्सियत ते लिखणु शुरू कयमि त सोचे रहियो हुउसि त छा मां बि उन्हनि माण्हुनि जी क़तार में त शामिल न आहियां जेके कोडर कानो कुल्हे ते खणी मरी वियल शाइर जे तॾे ते पहुची पंहिंजो नालो सोगवारनि में लिखाईंदा आहिनि। जिन माण्हुनि ते जहिड़े लिखण जी ज़रूरत हूंदी आहे उन्हनि ते असीं मरण खां पोइ छो लिखंदा आहियूं। अहिड़ा केतिरा ई सुवाल ज़हन में जंड वांगुरु घुमी रहिया हुआ त ॿिए तरफ़ ग़ुलाम नबी गुल जे विछोड़े जे सूर खे यादगिरियुनि सां सलण जी कोशिशि करे रहियो हुउसि। हुन जी शाइरी असांखे आदिल अब्बासी ॿुधाईंदो हो ऐं ईअं महसूसु थींदो हो त हिकु नौजवान शाइर आहे। सईद मेमण सां गॾु हिकु भेरे हू बाढ आयो हो। कचहरी दौरान तन्हाई जो ज़िक्र कंदे ग़ुलाम नबी गुल चयो हो त हाणे मूंखे तन्हाई नथी वणे, जंहिं ते सईद वराणियो हो त आउं तन्हाई जी ॻोल्हा में आहियां, काश अहिड़ी का जॻह मिले जिते अकेलो ई हुजां। उहा कैफ़ियत हिकु पीरसन शाइर ऐं नौजवान तख़लीकार जी हुई जेके उमिरि जी विछोटी ऐं ज़िंदगी जे हिकु अहसास जो इज़हार करे रहिया हुआ। अहिड़ियूं कचहरियूं मूंखे हाणे नसीब न थींदियूं। ग़ुलाम नबी गुल पंहिंजी अकेलाई जा दर्द मुनफ़रद अंदाज़ सां शाइरी में लिखिया आहिनि। चंड सां गॾु राति भर रुलंदो रहियसि, हुई हवा थधड़ी मगर जलंदो रहियसि। केरु ॿुधंदो हिन मशीनी दौर में
सूर दिल जो सांत सां सलंदो रहियसि। आशिक़ निज़ामाणी हुन जे ग़ज़ल खे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायो आहे। संसि हिकु ॿियो शेर सॼण सिंधी बि ॻायो हो। छेर छमकाए राति बाक़ी आहे, ॻाए जाॻाए राति बाक़ी आहे। संसि हीअ सिटूं बि जदीद सिंधी शाइरी जी तर्जमानी कनि थियूं। हल्का हल्का टहक आया भित टिपी, राति तुंहिंजी केर आगर में हो। ग़ुलाम नबी गुल अकेलाई में ऐं कुंडाइतो वेही सिंधी अदब सां निभायो। दिलि जे आरज़े ऐं साह जे बीमारियुनि हूंदे बि हुन कॾहिं दाह न कई ऐं न वरी कंहिंखां शिकायत कयाईं। पर हुन सभ खां अवल ऐं आख़िर लिखण खे अहमियत ॾिनी। कलम सां साथी हो, जंहिं ज़रिए हू ज़िंदगी जा सूर लिखी पंहिंजे दिलि तां बार हल्को कंदो हो, जेका गोरनि जे सहारे हलंदी हुई। हुन जे डुबरी दिलि ते पहाड़ उन वक़्तु बि किरियो हो जॾहिं संसि न्याणी आपघात कयो। कंहिं अख़बार में हिकु कालम जी सुर्ख़ी लिखी वई त क़ौमपरस्त शागिर्द अॻवान जी घरवारी ज़हर पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। धीअ जे विछोड़े जे सदमे में शाइरी जो किताब अञा ताज़ी क़बर आहे लिखियाई। जोगी ऐं जीवन प्यासो समंड सां शाहकार नावल आहिनि। हुन जे कहाणियुनि जो किताब न राहूं साण हलंदियूं आहिनि, केरु विसारे ऐं शाइरी जा किताब आवाज़ जी ख़ुशबू, राति बाक़ी आहे, तन्हाई ऐं ॿिया आहिनि। ग़ुलाम नबी कुंडाइतो थी लिखियो ऐं ख़ूब लिखियो। असांजे अदबी इदारनि ॾाढो हिकु सुवालु हमेशह करे खणी बीहंदो त जंहिं माण्हू तव्हां खां कॾहिं माली मदद न घुरी, हुन ज़िंदगी में मुतालबो न कयो त मूंसां का रिहाण मल्हायो ऐं न वरी असांजे कंहिं इदारे हुन खे हिकु टिकी जा पैसा ॾिना। छा उन शाइर, कहाणीकार ऐं नावल निगार खे ईअं विसारणु दुरुस्त हो? हा, इदारा त पंहिंजी रिवायत बरक़रार रखनि भले, पर बाज़मीर शाइर ग़ुलाम नबी गुल खे दिलि मां कढी नथा सघनि ऐं हीअ आख़िरी शाम जो मुसाफ़िर हमेशह यादि रहंदो। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था अयाज़ अमर शेख जे किताब टुटल टुकड़ा वजूद जा मां चूंड नसरी टुकड़ा। माण्हू जा अहसास रुअनि या मुर्कनि तंहिंसां को बि फ़र्क़ु नथो पवे, पर जॾहिं बि जंग में कंहिं मासूम ॿार जी अधु कपियल बांह अख़बार जी मेन सुर्ख़ी जी जाइ वालारींदी आहे, तंहिं वक़्तु लाज़मी अमन जे अखियुनि मां रत जे गरम ॻोढ़नि गलनि जे पहाड़नि तां पाण खे हेठि उछलाए ख़ुदकशी करे छॾी हूंदी। आउं तुंहिंजे पोयां प्यार जूं त छा, पर दर्द जूं निमाज़ूं बि पढ़ण लाइ तयारु आहियां। पिनंदड़ पोढ़ी फ़क़ीराणी खे ख़ुदा जे नाले ते ख़ैरात ॾियण बजाए माफ़ी जो चयो वेंदो आहे। शहीद थी वियल मोहबतनि जे डठल मज़ारनि खे अॾण वारो त छा, पर उन्हनि ते त को रुअण वारो बि नज़र नथो अचे। तिखनि लफ़्ज़नि जे तलवारनि हमेशह राहतनि जा रूह ज़ख़्मी कया आहिनि, पर ॾिसिजे थो त मोहबतनि जी मिठास अहसासनि जे आकाश में वरी बि चाहतनि जा चंड उभारिया आहिनि। सुबुह जे अखियुनि में अमन जो पैगाम अलाए छो मूंखे उन मरी वियल मासूम ॿार जे लाश ॼां पियो लॻंदो आहे, जेको माण्हुनि जे नज़रनि जे चौराहे ते तमाशे जो ॾेख ॾेई खुलियल अखियुनि जे ख़ामोश इशारनि सां पंहिंजे वञाइजी वियल वारसी खे पियो सॾींदो आहे। ज़िंदगी जे जनाज़े जो कफ़न खोले जॾहिं बि मरी वियल मुर्ख जे चहिरे ते का प्यार भरी नज़र डुड़ाई अथमि त मूंखे ख़ुशी जे मुंहं ते दर्द जी रूहंडड़ी जा वहशी निशान नज़र आया आहिनि। माण्हू चवनि था त हू शख़्स सिंध जे अज़ीम नाले वारनि शाइरनि मां आहे। हा, पर मुंहिंजी नज़र में त उहो हर मुफ़लिस शख़्स अज़ीम आहे, जेको सॼो ॾींहुं लोही औज़ारनि सां ततल उस में पथर टोड़े ऐं तिन खे पाहोड़ी सां मेड़े पघर मां शल थी शाम वेले पोहरे जा पैसा वठी पंहिंजे घर जी विसामिल चुल्ह खे रोशन रखे। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। मथा
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।